असां छा न कयो आहे तव्हीं मूंखे ॿुधायो। सब बेस्ट कॉलेजेस तव्हांजा आहिनि, हॉस्पिटल्स असांजा आहिनि। जी दीदी, असां जेतिरा बि असांजा सिंधी भाउर भेनर ईंदा आहिनि, असां सभिनी खां इहो पुछंदा आहियूं, सभु चवंदा आहिनि भई असांखे एको खपे, पर इहो एको असां कीअं करे सघूं था पिया, उन जे बारे में थोरो असांखे गाइड करे सघो। एको करणो आहे ईअं त असीं एक्सेप्ट कयूं सभिनी खे एज दे आर। छो त हाणे मां चवां थी असीं सभु चाहियूं था त सिंधी ॿोली, हाणे तव्हांखे ख़बर हूंदी त न्यू एजुकेशन पॉलिसी में ईअं आहे त 5 दर्जा 5 क्लासेस ताईं पंहिंजे मदर टंग में पढ़ो, प्रेफरेबली, बाइंडिंग न आहे, प्रेफरेबली। हाणे जेके आहिनि उहे जाते महाराष्ट्र में मराठी ज़रूर चाहींदा त 5 दर्जा मराठी में पढ़ाइनि, छो त न्यू एजुकेशन पॉलिसी जी फिलॉसफी आहे त तव्हीं पंहिंजे मातृभाषा में बहितर सोचे सघंदा आहियो। छो त जेके नंढा ॿार आहिनि सिधो इंग्लिश मीडियम में वञनि था, पोइ असीं चऊं था सम्झनि नथा। हाणे सुवाल आहे त उहे सम्झनि नथा या ॿोली नथा सम्झनि, उन लाइ न्यू एजुकेशन पॉलिसी। पर हाणे सिंधियुनि जो छा थींदो उहो मूंखे ख़बर न आहे त कहिड़ी, छो त असीं अञा अरबी कयूं, देवनागरी कयूं। मां चवां थी हिकु हिकु स्टेप खणो। भले असां सिंधी ॻाल्हाइण में ग़लती कयूं, पर ॻाल्हायूं त था। हाणे जीअं तव्हांजा एतिरा चैनल्स आहिनि, सभई सिंधी हाणे ॾाढो उत्साह में अची विया आहिनि। इन उत्साह खे असांखे ज़िंदा रखणो आहे। असांजी ॻाल्हि आहे त असांखे उत्साह खे ज़िंदा रखणो आहे ऐं पॉलिटिकली बि असांखे थोरो इन्वॉल्व थियणो आहे। छो त असीं सम्झंदा त असीं पॉलिटिकली छा करे सघंदासीं, केतिरो बि पैसो हुजे, केतिरो बि एजुकेशन हुजे, पर जेसिताईं तव्हांखे पॉलिटिकल लिंकेज न आहे त तव्हांखे कुझु न मिलण वारो आहे। असीं कोशिश करियूं असांखे कोई नंढो स्टेट किथे बि मिले। मां चवां थी सिंधियुनि खे न ताईं केतिरो बि कुझु बि ॾींदा, उहो अहिड़ो तव्हांखे करे ॾींदा जो सभु माण्हू हुनजे पुठियां वेंदा, हिंदुस्तान थींदो। उन लाइ पर पॉलिटिकल विल खपे। असीं अञा ताईं पाण में ख़ुशि आहियूं त भई मूं हीअं कयो, असां हीअं कयो, पर हिकिड़ी वननेस, जेके यूनिकनेस, वननेस, उहा जेकर अचे थी ऐं ईंदी। छो त मां ॾिसां थी तव्हांखे, तव्हां सिंगर, यंग सिंगर सिंधीअ में ॻाल्हाए, पहले माण्हू सिंधी चवण में शर्म ईंदो हो, पहले माण्हू खे तनाव केतिरो यूथ सिंधियुनि में आयो आहे। त इहा जेका हिकिड़ी रेवोल्यूशन थी आहे, इहा जेका हिकिड़ी नई थी आहे, उन में असां सभिनी खे भाग वठिणो आहे।